हिय इनक आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अखर ऐन ये नून काफ। आवाज ए न क। लफ्ज ऐनक। मददगार लफ्ज ही आहे। जुमलो हिय ऐनक आहे। हाय जरे ही हमदो जबर ही ऐन ये जबर ए नून जबर न काफ जबर क आए न क। अलफ मद आ हये हे आहे। ही लफ्ज ऐनक जो अलफ ये जबर ए वाली पट्टी मां आहे। ऐनक अदद वाहिद ऐनक अदद जमा आहिनि। ऐनक ग्रामर में इस्म आहे। ऐनक लफ्ज़ जी माना आहे चशम ऐन। ॾिसण जो शीशो जेको घटि नज़र वारनि खे पाराए उन्हनि जी नज़र सही कबी आहे। ऐनक खे जुमिले में कमु आणणु। सनी छोकिरी ऐनक पाए। अलफ ये ज़बर ए वारे आवाज़नि जा कुझु लफ़्ज़ बैत खैर हैरान मैदान चैनक वग़ैरह। ये अलफ ये ज़बर ए वारी पट्टी जा वधीक लफ़्ज़। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। इल्म खे वधाइण जे लाइ हिकु दफ़ो ज़रूरु यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। हिय इनक आहे।